महिरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उस्ताद इतिहास जिंदाबाद, पेटे लफ़ जिंदाबाद। जीअं त अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजी पेटे लफ़ ज़िला दादू जी नॉमिनेशन फॉर्म जमा थी चुको आहे। 5 यूनिटनि जा असांजा तालुकनि जा अॻुवान असां सां गॾु मौजूदु आहिनि। तालुको खैरपुर नाज़न शाह, तालुका महर, तालुका दादू टाउन जोई अल्हम्दुलिल्लाह असां सां गॾु आहिनि। हीअ लाइव में नज़र तव्हां ॾिसो पिया त हीअ नॉमिनेशन फॉर्म असांजो जमा थी पिए थो। पेटे लफ़ ज़िला दादू जो बहादुर सदर साईं साकी साहब खे दिलि जी गहराइण सां मुबारकबाद पेश कयूं था, जंहिं पंहिंजी बहितरीन कैबिनेट तयारु करे GBPS गुलमंद मनसी में हिते पंहिंजो फॉर्म नॉमिनेट करे छॾियो आहे। हीअ ख़ुशी जा लम्हा तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ सभु उस्ताद ख़ुशीअ में पंहिंजे महबूब काजनि खे गुलनि जा तोहफ़ा ॾेई रहिया आहिनि। हीअ असांजो अतर साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त तालुका महर जो सदर डिस्ट्रिक्ट साईं परवेज़ शाह साहब ऐं सभई उस्ताद मोहतरम साईं सईद लाकेर साहब, असांजा चेयरमैन साजिद हुसैन मला साहब, हीअ असांजो मंसूर अली कलोड़ो साहब, असांजो सीनियर नाइब सदर पेटे लफ़ ज़िला दादू, साईं खे लख लख मुबारक हुजनि। हीअ लाइव मनाज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ जेको जश्न आहे पेटे लफ़ ज़िला दादू जो जश्न आहे, हीअ उस्तादनि जो जश्न आहे। अल्हम्दुलिल्लाह दादू ज़िले जी उस्ताद बिरादरी पंहिंजा बेबाक बहादुर जेके एजेंट ईंदे लानत विझंदड़ उहे अॻुवान चूंडिया आहिनि, जेके उस्तादनि जी हींअर ख़िदमत कंदा। इंशाअल्लाह ताला हीअ तव्हां लाइव मंज़र ॾिसी रहिया आहियो। हीअ असांजे ज़िले दादू जी बॉडी जी नॉमिनेशन। हीअ असांजो पहिरीं प्यारो भाउ साईं मुजाहिद साहब पेटे लफ़ ज़िला बॉडी मालियात सेक्रेटरी चूंडिजी विया। साईं खे लख लख मुबारक हुजनि। इंशाअल्लाह ताला उस्ताद बिरादरी जी ख़िदमत थींदी। संगत वेहो वेंदा वञो। पेटे लफ़ ज़िला दादू जी कमेटी ज़िला दादू जी पार्टी अल्लाह जी अहमदुल्ला 5 यूनिटनि जा मेंबर मुश्तमिल थी विया आहिनि असां सां गॾु।
इंशाअल्लाह ताला उस्तादान जी माल की दी बाकायदे साईं अरशद साहब जी मेहरबानी खैर मुबारक सर मौला सलामत रखना सभी के जिंदाबाद जिंदाबाद